नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे सिजावल जुड़ने जो ख़बर ॾींदाऊं त सिजावल जुड़ने जो तालुके जे ॻोठ चक चांडियो जे रवासी 35 सालनि जे नौजवान अली मर्दान चांडियो खे 2.5 महीना गुज़री वञण बावजूदि घर ॾांहुं रवानो न कयो वियो आहे। नौजवान जा घर भाती सख़्त परेशान थी विया आहिनि। नौजवान जे पीउ ग़ुलाम क़ादिर चांडियो एहतिजाज कंदे अखियुनि मां लुड़क ॻारींदे धाईंदे चयो त ईरान जे बॉर्डर तां मुंहिंजे पुटु अली मर्दान चांडियो समेत 83 ॼणनि खे लाड़काणे सेंटर ते मुंतक़िल कयो वियो, जिथे कोरोना वायरस जी टेस्ट रिपोर्ट पॉज़िटिव अचण करे पुट खे सेंटर ते दाख़िल कयो वियो। 2.5 महीना गुज़रण बावजूदि संदसि खे घर ॾांहुं रवानो नाहे कयो वियो। हिन सां गॾु दाख़िल ॿियनि सभिनि खे पंहिंजनि घरनि ॾांहुं रवानो कयो वियो। हिन चयो त मुंहिंजे पुटु लाड़काणे जे आसपास भुट्टो डेंटल कॉलेज में क़ाइमु करतिन सेंटर ते पंहिंजी वीडियो क्लिप ठाहे मोकिली आहे, जंहिं में हिन ॿुधायो आहे त हू बिल्कुलु ठीकु आहे। हिन खे कंहिं बि क़िस्म जी का बि तकलीफ़ या बीमारी न आहे। हिन बावजूदि एतिरो अरसो सेंटर ते रखणु सम्झ खां ॿाहिरि आहे। एहतिजाज कंदड़ ग़ुलाम क़ादिर चांडियो तरफ़ां आला इख़्तियारनि समेत तक जे चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त नोटिस वठी नौजवान पुट खे घर वञण जी इजाज़त ॾेई परेशानी खां दूर कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।